जय झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं असां हिकिड़े अहिड़े दंपती जे बारे में जंहिं पंहिंजी ज़िंदगी जा 20 खां 25 साल भॻवान श्री झूलेलाल जी पूॼा आराधना ई सेवा में ॾिना अथई। जी हा, इहे बुज़ुर्ग दंपती आहिनि जयपुर जे गुजर घाटी जा रहण वारा, जिन पंहिंजो जीवन जेके चइजे कि पंहिंजे जीवन जा अनमोल समय भॻवान श्री झूलेलाल जी सेवा में पूजा पाठ में लॻाइला था आहिनि। अॼु उहे दंपती हद खां वधीक परेशान आहिनि ऐं ॾाढी ई तंगी हालत सां गुज़रनि पिया, जेके तव्हां असांजे वीडियो जे माध्यम सां ॾिसंदा हूंदा कि उहे मात्र हिकिड़ी दुकान जे अंदरि पंहिंजो गुज़र बसर कनि पिया। केतिरी न वॾी गर्मी बि हले, केतिरी ज़ोरदार गर्मी बि हले, चाहे सर्दी हुजे चाहे गर्मी हुजे चाहे बरसाति, उहो पंहिंजो गुज़ारो इन हिकिड़ी दुकान में करण लाइ करे मजबूर आहिनि। तो दोस्तों, इहे दंपती हिकिड़ी दुकान में पंहिंजी आजीविका गुज़ारण लाइ करे मजबूर आहिनि। असांखे जीअं पतो लॻो, असांजी टीम बाक़ाइदा हिननि खां मिली ऐं हिननि खां ॻाल्हि कईसीं, असां ॻाल्हायोसीं, हिननि जी सॼी प्रॉब्लम्स पुछीसीं, हिननि जी ॻाल्हियूं पुछियोसीं, त हिननि पूरी जानकारी ॾिनी कि पंचायत द्वारा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन टाइम ते 2 टाइम जी रोटी मिले पई, इन अलावा को सहयोग कान पियो मिले। जबकि ॾिठो वञे त इन पंचायत इन मंदर खे इन बाबे साहब पूरा जो पूरा 20 खां 25 साल घोरे ॾिना अथई। मंदरु ठही चुको आहे, अॼु पूरो कंप्लीट आहे, हर कमु हुते सुचारू रूप सां हले पियो। त पंचायत वारनि जी कुझु न कुझु ज़िम्मेदारी ठहे थी कि इन दंपती जो ध्यानु रखनि ऐं इन जी पूरो जेको इलाज कराइनि, इन खे आर्थिक मदद कनि ऐं जेका हिकु दुकान जे अंदरि पंहिंजो गुज़ारो पिया कनि, इन्हनि खे कंहिं सही कमरे में रखनि जिते हवा पाणी जो जेको आहे न सुचारू रूप सां आदान प्रदान हुजे, हवा जो वेंटिलेशन हुजे पूरो कमरो। असां काके जे ज़िंदगी जे बारे में पुछियोसीं कि आख़िर उन्हनि जी फैमिली में केरु केरु आहिनि या केरु केरु रहनि था। त उन्हनि साफ़ ॿुधायो कि उन्हनि खे हिकु छोकिरो हिकु छोकिरी आहे, जंहिंमें छोकिरो गुज़ारे वियो अथनि ऐं छोकिरी पणिजल आहे, उहो बि पूरी सुरी हालत में आहे। त इहे सभु ॻाल्हियूं ॾिसी करे इहो थो लॻे कि आख़िर काके जी मदद केरु करे, केरु अॻियां अचे। तंहिंजे अलावा काके खां असां इहो बि पुछियोसीं कि तव्हांखे कोई जयपुर जी संस्थान वग़ैरह मदद कंदी आहे, आर्थिक मदद कंदी आहे, त आख़िर किथां था ही किरायो भाड़ो भरो। त उन्हनि साफ़ चयो कि जेकी मूंखे वृद्ध अवस्था जी जेकी पेंशन ईंदी आहे 1500 रुपया, तंहिंमां मां ही 1000 रुपया भाड़ो भरंदो आहियां। त दोस्तों, ॾाढे ई सोचण जो विषय आहे कि 500 रुपये में केरु छा पंहिंजो पूरो महीनो हलाए थो सघे। आख़िर छा न घुरिजे इंसान खे। इहे ॻाल्हि उन्हनि जी पंचायत वारनि खे बि सोचणो घुरिजे, सभिनि खे सोचणो घुरिजे कि आख़िर कीअं हू पंहिंजी आजीविका हलाईंदा हूंदा। ॾाढो गंभीर विषय आहे। तव्हां ख़ुदि हिन ॻाल्हि ते सोचियो ऐं वीचार करो। दोस्तों, सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां असां तव्हां सभिनी सिंधी पंचायत वारनि खे, सेंट्रल पंचायत खे, सिंधी जेकी वॾी वॾी संस्थाऊं आहिनि, उन्हनि खे असां अपील था करणु चाहियूं कि अचो हिन काके जी मदद करो। तकलीफ़ में आहिनि, ॾाढा तकलीफ़ में आहिनि। हालांकि इन गुजर घाटी जी ॻाल्हि करूं त हिते 2 संस्थाऊं हलनि थियूं, 2 पंचायतूं हलनि पियूं। हिकु पंचायत त उहा आहे जंहिंमें काका कमु करियो आहे, हिकिड़ी पंचायत हले थी जंहिंजा कि अध्यक्ष दौलत त्रिलोकानी जी आहिनि। उहे को चंदो वंदो कान कंदा आहिनि, उन्हनि जी अलॻि सी हिकिड़ी पंचायत आहे ऐं 2 गुजर घाटी जूं कहलाईंदियूं आहिनि। 2 अलॻि आहिनि। त मुंहिंजी ॿिन्हिनि पंचायत खे अपील आहे कि अचो काके जी मदद करो। तंहिंजे अलावा जयपुर जे भामाशाहनि खे बि मुंहिंजी निमाणी विनती आहे कि हीअ वीडियो ॾिसो था त असां हिन जे अंदरि काके जो मोबाइल नंबर था तव्हांखे मोकिलूं, असां ॾेखारूं पिया स्क्रीन ते। हिन नंबर ते तव्हां काका खां संपर्क करो ऐं हिन जी मदद करो। दोस्तों, इन्हनि जो केरु कान्हे, इन्हनि जी मदद करो। जंहिं 22 साल भॻवान श्री झूलेलाल जी सेवा कई, सिंधियत खे जिंदो रखी, अखा पल्ला पाता अथई भॻवान झूलेलाल जे मंदर में, त पंहिंजे सिंधियुनि जो बि को कर्तव्य ठहे थो कि हिननि जी असां दोस्तों जेका जेकी मदद पुॼे, तन जी, धन जी
या मन जी जेकी सेवा पुजे इन काके जी करे। ये असांजी अपील है, निमाणी विनती है कि हिन काके जी मदद करो। स्क्रीन ते इन काके जा नंबर हलनाओ पिया, तव्हां फ़ोन करे हिननि का मिली था सघो। हिननि जी हालत तव्हां ख़ुदि पंहिंजी अखियुनि सां ॾिसी था सघो, तव्हांखे स्वयं खे पतो लॻी वेंदो। इन ई अपील सां गॾु असां जय झूलेलाल, सतनाम साखी।